अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सागद आऊं फरहा औरंगज़ेब ऐं मां ग़ज़ाल आबड़ू सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। हुकूमत मिनी बजट मंजूर कराइण लाइ अॼु क़ौमी असैम्बली जो इजलास तलब करे वरितो। सदर आरिफ अलवी पारां ऑर्डिनेंस जारी करण जे इनकार खां पोइ क़ौमी असैम्बली जो इजलास तलब कयो वियो। मालियाती बिल में 170 अरब रुपयनि खां वधीक टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में बि वाध जो इम्कान आहे। हुकूमत जो सेल्स टैक्स की शरह 17 में वधाए 18% करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी हुकूमत मक़ामी सतह ते तैयार थींदड़ लग्ज़री आइटम्स ते टैक्स वधाए छॾियो। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां सिगरेट ते एक्साइज़ ड्यूटी बाबति नोटिफिकेशन जारी। ज़रियनि मूजिबि सेल्स टैक्स 1% वधाइण सां आवाम ते 50 अरब रुपयनि जो वाधू भार पवंदो। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो डीजी वफ़द सां गॾु 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। पाकिस्तान जे दौरे दौरान आलमी एटमी तवानाई एजेंसी जो डीजी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। इमरान ख़ान चूंडुनि में शिकस्त खां पोइ बहितान हणी रहियो आहे। क़ौमी ऐं सूबाई चूंडूं हिक ई वक़्तु थियणु घुरिजनि। चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन खे बहितर फ़ैसिलो करणो आहे। इमरान ख़ान तेरिन केस में नाहिल थियो त उन जो ज़िम्मेवार हू पाण हूंदो। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाईंदड़ रिकॉर्ड करप्शन कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु। हुकूमत खे इलेक्शन नाहे कराइणी। मरियम नवाज़ जो मीडिया सेल अदालतुनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे। असांजी नंढड़ी ॻाल्हि ते नोटिस वरितो वञे थो। मरियम नवाज़ धमकियूं ॾिए थी, पोइ बि इलेक्शन नथो वरितो वञे। आइन ते इतफ़ाक़ी राय न रही त बहरान वधी वेंदो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मालाकंड लोअर दीर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 3.3 रिकॉर्ड कई वई। सिंध हाई कोर्ट सखर ऐं शिकारपुर जे तब्दील थियल तारीख़ी हंधनि जा नाला ऐं तफ़सील घुरे वरिता। सुञाण धुरियनि नवां नाला ख़त्म करे पुराणा नाला बहाल करण जो मुतालबो कयो हो। सखर हाई कोर्ट डीसी शिकारपुर खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत जे हुकुम ते इंतज़ामिया पारां तफ़सील अॼु अदालत में पेश कया वेंदा। मलीर में स्टील टाउन पुलिस पारां 5 फोरुनि खे गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल फोरुनि जे कब्ज़े मां पिस्टल ऐं फुरकल 15 लख रुपया हथ। गिरफ़्तार थियल फोरुनि में मोहम्मद सिजावल, अमीर ख़ान, मोहम्मद शाहिद, मोहम्मद साबिर ऐं ग़ुलाम मोहम्मद शामिल। बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेला में रोड हादसो। 1 ॿार ऐं 7 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं मटियारी में क़ौमी शाहराह ते रोड हादसे में 14 वरियनि जो नीगर अजल जो शिकार, 1 ज़ख़्मी। हादसे में नीगर अजय भील दम ॾिनो, मुबीन ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिजावल में सैदपुर वटि वेन ऐं बस में टकर, 14 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।